वांगुर को चैन सज़ा वांगुर ऐं मेलाप खां को विछड़ण बेजुर्म सज़ा वांगुर ऐं हर सोच मुनाफ़िक़ जी जूते में बला वांगुर ऐं गुलशन में काफ़र तो थियां शायद को शख्स खुदा वांगुर ऐं गुलशन में वफ़ा आहे सेहरा में सदा वांगुर। वफ़ादंतर साईं जे इन्हनि सुहिणनि सिटुनि सां मां हाणे गुज़ारिश कंदुसि डॉक्टर एहसान दानिश खे सजण सावण मींहं जीअं आगम कयो अचनि, सजण सावण मींहं जीअं आगम कयो अचनि, आऊं मझां तन इंडलट थी उभरां। मथे स्टेज ते मौजूदु असांजो निहायत मुअज़्ज़िज़ हस्तियूं इन तक़रीब जी सदारत कंदड़ सिंधी ॿोली जा तमामु ख़ूबसूरत लेखक ऐं घण दुखी शख़्सियत साईं मोहम्मद अली पठान साहब, ख़ासि महिमान साईं मुख़्तियार समो साहब, साईं जवाद जाफ़री साहब, मुमताज़ लोहार साहब, डॉक्टर बशीर अहमद शाद ऐं मुंहिंजे साम्हूं वेठल मुंहिंजा दोस्तो हक़ मौजूद। ऐं जीअं अॻ में बि असां इहा ॻाल्हि कईसीं त हीअ असां जूं भले महदूद गॾिजाणियूं आहिनि पर फ्रूटफुल इन करे आहिनि त असुल में ॻाल्हि आहे यादि करण जी त असां कंहिं माण्हूअ खे कंहिं शख़्सियत खे कहिड़ी तरह सां यादि कयूं था ऐं लफ़्ज़नि जी कीअं भेटा ॾियूं था पिया। जॾहिं असां ख़ासि तौर ते उम्दतुश्शोरा साईं ख़ान साहब नवाज़ अली नियाज़ जाफ़री साहब जी ॻाल्हि कयूं था त हक़ीक़त इहा आहे त उन जे लाइ ख़ुदि हिन किताब में बि जेको आऊं आहियां नियाज़, उन में इमदाद हुसैनी साहब पंहिंजे मुहाग में लिखियो आहे त नवाज़ अली नियाज़ जाफ़री साहब जो जेतिरो वॾो कद काठ आहे या जेॾी वॾी उन जी हैसियत आहे शाइरीअ में, ओतिरी उनखे मञता न मिली आहे। उन जा खोड़ सारा सबब थी सघनि था, पर मां सम्झां थो हिकिड़ो अहम सबब जेको मुंहिंजे ध्यान में आहे उहो इहो ई आहे त साईं नवाज़ अली नियाज़ जाफ़री साहब जो संदसि ज़िंदगीअ में को बि किताब छपिजी न सघियो, सवाइ हिकिड़ो नंढो किताब शायदि इहो ई हुयो मदह मोहम्मदी, उहो छपियो हुयो। पर उन खां अलावा ॿियो को किताब इवन नवाज़ अली नियाज़ जाफ़री साहब उन्हनि शाइरनि में जा हिकिड़ो शाइर आहे जेको साहिब दीवान शाइर आहे। ऐं सिंध में असां अॼु ॾींहं ताईं बि हिन 2019 ताईं बि जॾहिं असां साहिब दीवान शाइर ॻणियूं था त मां सम्झां थो उहे मुंहिंजो हिकिड़ो अंदाज़ो आहे त मतां उहे 100 ताईं बि न थियनि। त उन्हनि शाइरनि में हिकिड़ो शाइर असांजो साईं नवाज़ अली नियाज़ जाफ़री, त इहा ॾाढी फ़ख्र जी ॻाल्हि आहे त असांजे लाड़काणे सां हुनजो तालुक़ु आहे हिकिड़ी एॾी वॾी क़दावर शख़्सियत, पर हुनजो कलाम छो त अवाम ताईं न पहुची सघियो, इन करे शायदि उन जी खे ओतिरी पज़ीराई न मिली सघी। ऐं रिज़वान ॻाल्हि करे वियो त असांजे इदारनि जो हाल इहो आहे त उते इहे किताब केतिरा ई अहम किताब पिया आहिनि त उहे छपजनि कोन था पिया। हाणे असां जॾहिं शाइरी जी ॻाल्हि कयूं था, छो त नवाज़ अली नियाज़ जाफ़री साहब बुनियादी तौर ते शाइर आहे, त शाइरी जी असां ॻाल्हि कयूं था, शाइरी जेका आहे असांखे इवन सिंधी ॿोलीअ में बि चइनि क़िस्मनि जी नज़र ईंदी। हिकिड़ी जंहिंखे असां क्लासिकल शाइरी चऊं था, हिकिड़ी शाइरी जी क्लासिकल रवायत आहे या असासी शाइरी बि असां हुनखे चवंदा आहियूं। उनखां पोइ लोक शाइरी आहे, फोक जेको पोइट्री आहे उहा आहे। उनखां पोइ उरूज़ी ऐं मुकफ़ा शाइरी आहे ऐं शाइरी जो हिकिड़ो रवायती दौरु आहे, रवायती शाइरी जो हिकिड़ो पूरो दौरु आहे जंहिंमें फ़न ते, उरूज़ ते, काफ़े ते तमामु वॾी पाबंदी सां लिखियो वियो। उनखां पोइ असां ॾिसूं था पिया त जदीद शाइरी असांखे नज़र अचे थी पई, जेका बि पंहिंजो जॾहिं शुरू थी आहे उनजो पहिरियों शाइर जदीद सिंधी शाइरी जो जंहिंखे मञियो वियो आहे उहो किशन चंद बेवस। ऐं मज़ेदार ॻाल्हि इहा आहे त किशन चंद बेवस ऐं नवाज़ अली नियाज़ जाफ़री हिकिड़ी घिटीअ में रहंदड़ ॿई शाइर हुया ऐं साॻे दौर जा ॿई शाइर ऐं तमामु वॾा पंहिंजे पंहिंजे तर्ज़ जा तमामु कमाल जा शाइर। हाणे नियाज़ साहब असां इन्हनि चइनी शाइरी जा जेके असां ॾिसूं था पिया, लोक शाइरी आहे, क्लासिकल शाइरी या जदीद शाइरी ऐं रवायती शाइरी या मुकफ़ा शाइरी, इन जी विची कड़ी असांखे जाफ़री साहब नज़र अचे थो पियो उन में। ऐं हुन जी शाइरी में जेको आहे सो असांखे ग़ज़ल जो ख़ासि तौर ते, छो त इहो ग़ज़ल जो दौरु आहे ऐं ग़ज़ल ताज़ो ताज़ो वारिद थियो आहे। जॾहिं असां 50s जी ॻाल्हि कयूं था या अर्ली 40s जी ॻाल्हि कयूं था, हूअं त ग़ज़ल जा आसार जेके आहिनि उहे सचल सरमस्त खां वठी असांखे टालपुरनि जे दौर में बि मिलनि था पिया ऐं उर्दू ग़ज़ल जी रवायत मिले थी, सिंधी ग़ज़ल बि मुख़्तलिफ़ सूरतुनि में असांखे नज़र अचे थो पियो। पर ज़ाहिर आहे ग़ज़ल जो जेको वॾो शाइर ऐं
जेके पहिरीं सिफ़ जा वॾा शाइर आहिनि उनमें यकीनी तौर ते ख़लीफ़ो गुल आहे जेको साहिब दीवान शाइर आहे ऐं पंहिंजे तर्ज़ जो तमामु ख़ूबसूरत शाइर हामिद आहे, सांगी आहे ऐं मिर्ज़ा कलीश बेग तमामु वॾो नालो आहे। इहे उन दौर जा इहे सभई शाइर आहिनि जिन वटि असांखे गज़ल जी जो रवायती अंदाज़ में नज़र अचे थो पियो त क्लासिकियत जो अंदाज़ बि असांखे नज़र अचे थो। अॻिते हली पोइ हिकिड़ी छाल जेका असांखे मालूम थिए थी पई उहा हिन ई ख़िते मां असांखे किशन चंद बेवस जे शक्ल में नज़र अचे थी, जंहिं गीत जी शाइरी करे ऐं जदीद लबो लहजो नवां मौज़ू ऐं नयूं ॻाल्हियूं करे हिकिड़ो शाइरी खे अञा बि अॻिते वठी हलियो। ऐं मां जीअं चयो त साईं नवाज़ अली नियाज़ जाफ़री साहिबु ऐं किशन चंद बेवस छो त पाड़ेसरी बि हुया, हमअसर बि हुया ऐं हिक ॿिए ते उन्हनि जा असर बि रहिया, त उन शक्ल में असां उन सूरत में ॾिसूं था पिया त जाफ़री साहिब जी शाइरीअ ते ख़ुदि जेके आहिनि से जदीद शाइरी जा खोड़ सारा ट्रेसिस असांखे नज़र अचनि था ऐं रवायती शाइरी जो हिकिड़ो तमामु वॾो ऐं पुख़्तो शाइर आहे। ऐं हीउ जेको दौरु आहे जंहिंमें असां रवायती गज़ल जी शाइरी या मुकफ़ा शाइरी या उरूज़ जी शाइरी असां चऊं था, उरूज़ जो हिकिड़ो पूरो दौरु आहे, त इन में जेके वॾा पहिरीं सिफ़ जा असांखे इन दौर जा शाइर नज़र अचनि था, नवाज़ अली नियाज़ जाफ़री साहिबु बिला शुबा बिना कंहिं हबक जे उन्हनि शाइरनि में असांखे बीठल नज़र अचे थो पियो। ऐं हुन जी शाइरी में तव्हां ॾिसंदो इल्मु उरूज़ जी पाबंदी, फ़न जी तमामु वॾी पाबंदी। इहो दौरु अहिड़ो हुयो जंहिंमें शाइरीअ में फ़न जा जेके आहिनि से ताजमहल असांखे नज़र ईंदा, फ़न जा बादशाह नज़र ईंदा। ऐं जीअं रिज़वान बि पंहिंजे मज़मून में ज़िक्र करे वियो त इहे बिना नुक़्ते वारी शाइरी, अहिड़ी शाइरी जंहिंमें अलिफ़ कोन्हे को, अहिड़ी शाइरी जंहिंमें नुक़्ता सभु हेठां आहिनि ऐं अहिड़ी शाइरी जंहिंमें नुक़्ता सभु मथां आहिनि, तजनीस हर्फ़ी, तजनीस ताम, तजनीस इहे मुख़्तलिफ़ जेके तजनीसूं आहिनि, यानी फ़न जा जेके बि ज़रिया या सनतूं आहिनि शाइरी जूं जेके बि, उहे सभई जेके आहिनि असांखे नवाज़ अली नियाज़ जाफ़री साहिब जी शाइरी में बि जजूं नज़र अचनि थियूं पयूं। ऐं उन ज़माने में हक़ीक़त इहा आहे त परख जो हिकिड़ो वॾो मयार फ़न ई हुयो, त फ़न में केतिरो ई माण्हू पुख़्तो आहे। ऐं उन सूरत में असां ॾिसूं था त नवाज़ अली नियाज़ जाफ़री हिकिड़ो तमामु वॾो शाइर नज़र अचे थो। हू पाण बि चवे थो पंहिंजे हिकिड़े शेर में त पारखू ऐं दाद ॾींदड़ नज़्म जा आहिनि किथे। हाणे मतिलबु छो त पारखुनि जी ज़रूरत हुई उन वक़्तु, त चए थो पारखू ऐं दाद ॾींदड़ नज़्म जा आहिनि किथे, अॼु उन्हनि जी क़दरदानीअ ते मूंखे आयो रोअणु। त माना उहे क़दरदान जेके आहिनि उहे जॾहिं कमु थी वञनि था पिया त पोइ ज़रूरु जेको आहे इहो ग़म जी सूरत हाल रहे थी पई। ऐं ख़ासि तौर गज़ल जो जेको हिकिड़ो छो त असां सभु ॼाणूं था त गज़ल छो त ट्रैवल करे आयो ईरान खां, उन पर्शियन पोइट्री मंझां आयो असां वटि सिंधीअ में, त जॾहिं असां वटि आयो त पंहिंजो लबो लहजो, पंहिंजी ॿोली, इवन पंहिंजा मौज़ूअ, उहे सभई जेके आहिनि से जीअं जो तीअं असां वटि खणी आयो। त असांजा जेके पहिरियां गज़ल जा शाइर आहिनि इन रवायती दौर जा या उरूज़ी दौर जा, उन्हनि सिधो सौं फ़ारसी गज़ल जो असरु क़बूलु कयो। ऐं असांजो ख़ान साहिब जी शाइरी में बि असांखे उहो तमामु गहरो असरु नज़र अचे थो। उन में साॻियो उहो गुलो बुलबुल, सागर, मीना, आबिद, ज़ाहिद, नासिर, शमा, परवानो ऐं कफ़स, सयाद, इहे तव्हांखे अलामतूं ऐं इन क़िस्म जा लफ़्ज़ियात जेका आहे उहा तव्हांखे ज़्यादा नज़र ईंदी। जीअं हू पंहिंजे हिकिड़े शेर में चवे थो त थे चयो बुलबुल ॾिसी जीअं कीन मूंखे बाग़बां, ए सबा गुल ॾे वठी हल अहिड़े कंहिं दस्तूर सां। या जेको फ़ारसी रंग जी ॻाल्हि कईसीं त उहो फ़ारसी जेको लबो लहजो आहे, चए थो त उन बुते महकश जी दिलि आहे मए अंगूर सां, उन बुते महकश जी दिलि आहे मए अंगूर सां, ज़ख़्मे दिलि अंगूर क्या जो अॼु ठाहीं घूर सां, चश्मे नरगिस जाम थी पवे शबनम शराब, ऐं गुलबदन साकी ॾिसे जे दीद ए मखमूर सां। त इहो उहो बिल्कुलु रवायती हिकिड़ो अंदाज़ ऐं उहो लहजो असांखे नज़र अचे थो पियो। पर ईअं बि न आहे, जीअं मां चयो त रुॻो उन वटि इहो लहजो न आहे, पर निज सिंधी ॿोली, सिंधी मुहावरा, सिंधी इस्तलाह, सिंधी लबो लहजो, उहो बि असांखे बाक़ाइदा भरपूर नमूने सां नज़र अचे थो। जीअं चवे थो मूं चयो तूं हुज हमेशह हो त मुंहिंजे रूबरू। हाणे हिन में बिल्कुलु तव्हांखे निज सिंधी अंदाज़ नज़र ईंदो। मूं चयो तूं हुज हमेशह हो त मुंहिंजे रूबरू, हुन चयो मूंखे वणे थी कीन तुंहिंजी गुफ़्तगू, मूं चयो तूं मुंहिंजो पंहिंजी दिलि बि मूं तोखे ॾिनी, हुन चयो मूंखे छॾे तूं चूंड ॿियो को ख़ूबरू।
हाणे माना हीअ हिन में ॾिसंदव त तव्हां सवाइ उबरू लफ़्ज़ जे ॿियो को बि अहिड़ो लफ़्ज़ नज़र न ईंदो तव्हांखे जेको ओपरो हुजे, जेको असांखे पढ़ण में ॾुखियाई महसूसु थिए या हिन दौर में बि असां उनखे पढ़ी ऐं सम्झी न सघूं। आसानी आहे तमामु घणी। इन खां अलावा ज़ाहिर आहे इन दौर जे शाइरनि ते हिकिड़ो सूफ़ियाणो ऐं नासियाणो रंग हुयो फितरी तौर ते, छो त इन खां अॻु में जेका असां वटि क्लासिकल शाइरी जी रवायत आहे उन में असां वटि इहा ई ॻाल्हि घणे में घणो मौज़ू जेको आहे उहो सूफ़ी ऐं नासियाना शाइरी वारो वधीक मिले थो। इहो साॻियो रंग साईं नवाज़ अली नियाज़ जाफ़री जी शाइरी में बि असांखे नज़र अचे थो। चए थो कर ख़ुदा जी ख़ल्क़ जी ख़िदमत इबादत साण गॾु जेतिरा दुनिया में आहीं ॾींहं हिते महिमान तूं। या जेको सूफ़ियाणे रंग जी ॻाल्हि कईसीं त चए थो त तुंहिंजे मूं दिलदार जी उमीद ई लाहे छॾी, दीदार जी शायदि दीदार हूंदो, दिलदार लिखी वियो आहे भुल में, तुंहिंजे मूं दीदार जी उमीद ई लाहे छॾी, छो त आहे यादे मूसा खे मिलियो जेको जवाबु, बेनियाज़ आहीं न तो वटि आहे जे असली नियाज़, मूंखे पंहिंजो कर जो तुंहिंजी आहे रहमत बेहिसाब। इहो या चए थो त को चवे हिते वरी हुनजी रोशन ख़्याली जो आलम ॾिसो ऐं जेको इंसान दोस्ती वारी ॻाल्हि, बाहिमी मज़हबनि जे विच में जेको मोहबत ऐं प्यार ऐं अक़ीदत जो रिश्तो हुजणु खपे, राम ऐं रहीम जिते हिकु बणिजी वञनि, त इहो जेको सूफ़ी लहजो आहे उहो बि असांखे नियाज़ साहिब जी शाइरी में नज़र अचे थो। चए थो त को चवे राम थो तोखे ऐं को चवे थो रहीम, को चवे राम थो तोखे ऐं चवे को थो रहीम, ज़िक्र कनि सभु था वठी नाम निराला तुंहिंजा। त माना हुन वटि जेको आहे सो राम ऐं रहीम हिकिड़ी ॻाल्हि आहे, हुनजा नाला अलॻि अलॻि आहिनि। इहो सूफ़ी फ़िक्र जेको असांखे सिंधी शाइरी में इन खां अॻु में बि नज़र अचे थो, उहा साॻी रवायत असांखे नियाज़ जाफ़री साहिब जो उन कलाम में बि नज़र अचे थी। या हीउ ॾिसो केॾो ख़ूबसूरत ख़्यालु आहे त फ़ना जे फ़िक्र जो हरगिज़ तूं हमराज़ रहंदो कर, फ़ना जे फ़िक्र जो हरगिज़ तूं हमराज़ रहंदो कर, न ॾिस पस्तीअ ॾे हरदम माइल परवाज़ रहंदो कर। त माना पस्ती ॾे न आहे निहारणो, उॾामणो आहे, अॻिते वधणो आहे ऐं स्काई इज़ द लिमिट जीअं चवंदा आहिनि, त आसमाननि खे पंहिंजी मंज़िल बणाइणो आहे, उन्हनि खां अॻिते वधणो आहे। त हीउ हिकिड़ो नवां ख़्याल ऐं फ़िक्र जी जेका वुसअत आहे साईं नवाज़ अली नियाज़ जाफ़री साहिब जी शाइरी में, उहा असांखे हिते नज़र अचे थी पई। काफ़ी ॻाल्हियूं थी सघनि थियूं ऐं साईं जी शाइरी जो पूरो मजमूओ आहे, पर मां पंहिंजी ॻाल्हि खे ख़तमु करणु चाहींदुसि हिकिड़े तारीख़ी कोटेशन ते, जो तव्हांखे बि ख़बर हूंदी, सभु अक्सर हिते लेखक वेठा आहियूं पाण, तव्हां सभिनी खे ॼाण हूंदी त हूॾो थी हू ॾींहुं पीर हिसामुद्दीन राशिदी लिखियो हुयो, ऐं जंहिंखे असां सही माना में सिंध जो वॾो हिकिड़ो तारीख़दान सम्झूं था पिया, उन तारीख़ ते तमामु वॾो कमु आहे। उन माण्हूअ इहो हेॾो सारो किताबु जंहिं उनखे बाद में शोहरत ॾिनी, मक़बूलियत ॾिनी ऐं उनजी सुञाणप बणियो, इहो किताबु लिखण जो सबबु नवाज़ अली नियाज़ जाफ़री साहिबु हुयो। उहो इन करे जो हू पंहिंजो जेको आहे सो मनीला में उन ॾींहंनि में उते रहियल हुयो, त हितां सिंध मां डॉक्टर नबी बख्श बलोच हुन ॾे ख़त लिखियो ऐं ख़त में हुनखे ॿुधाईंसि जॾहिं त ॿियूं ॻाल्हियूं त ठीकु आहिनि, पर नवाज़ अली नियाज़ जाफ़री लाड़काणे वारो उहो विसाल करे वियो आहे। त हू चवे थो, उन मां लफ़्ज़ ॿुधाइण थो चाहियां, छो त तारीख़ी लफ़्ज़ आहिनि, मां हिते रिकॉर्ड ते आणणु थो चाहियां, त हू लिखे छा थो ॾिसो। ठीकु आहे, हिन किताब में बिल्कुलु जेके पहिरियां जुमिला आहिनि, जितां शुरू थो थिए किताबु, चए थो अॼु हिते मनीला में प्यारी सिंध खां 3000 मील दूर बरादरम डॉक्टर नबी बख्श बलोच जो ख़त पहुतो। शुरूअ में त सभु ख़ैर सलाह जी ख़बर हुई, पर पछाड़ीअ में ॼण तीर वहाए कढियईं। लिखियलु हो, नवाज़ अली नियाज़ लाड़काणे वारो गुज़ारे वियो। नबी बख्श खे शायदि इहो पतो कोन पियो त नियाज़ लाड़काणे वारो न, बल्कि सॼी सिंध वारो अदीब, अहले इल्म ऐं फ़नकार कंहिं हिकु शहर या हिकु ख़िते जी मिल्कियत थींदा आहिनि। उहे अगरचे सदाईं लाड़काणवी या शिकारपुरी, पर हूंदा मिल्क सॼे मुल्क जी आहिनि ऐं उहे थींदा वरसो सॼी क़ौम जो आहिनि। अॻिते हू लिखे थो त नियाज़ जे मौत करे सिंधी अदब खे नुक़सानु पहुतो। नियाज़ जे वञण सबबु शाइरीअ जो ऐवान वीरान थी वियो। ज़ुबान खे नुक़सानु पहुतो जो नियाज़ ई जहान छॾियो। उहे सभई ॻाल्हियूं बराबरि
सही ऐं सच, पर मुंहिंजी त दिलि इन करे बि ॾकी वई जॾहिं ॾिठुमि त न्याज़ हिकु दौर जो नुमाइंदो हो, जेको दौर संदसि मौत ते ख़तमु थियो। न्याज़ हिकु अहद जी निशानी हो ऐं उहो अहद अॼु पूरो थियो। न्याज़ हिकु ख़ासि ज़माने जो अक्स ऐं आईनादार हो, जेको ज़मानो हाणे अचे पुॼाणी खे पहुतो। संदसि तालुक़ उन ई वणंदड़ माज़ीअ सां हो, जेको बाग़ ऐं बहार हो, जेको अमन ऐं आसाइश हो, जेको सुकून ऐं राहत हो। सॼी सिंध जवान हुई। ख़्यालु कयुमि न्याज़ जे दौर, ज़माने ऐं अहद जी हिकु हिकु शइ अखियुनि अॻियां अची वई। लाड़काणो, लाड़काणे जा मुशाइरा, उतां जा मशाहीर, वॾा वॾा ज़मींदार, नवाब ऐं सरदार, उन्हनि जो ओज ऐं इक़बाल, वज़ह ऐं कचहरियूं ऐं कारनामा, सखर जूं अदबी महफ़िलूं, उतां जा मुशाइरा, उतां जा दिलबर दोस्त ऐं मोचारा माण्हू। न फ़क़ति जिन जिन वाक़िअनि सां न्याज़ जो वास्तो हो उहो यादि आया, बल्कि उन ई सॼे माज़ीअ जूं उहे सभई ॻाल्हियूं ऐं कहाणियूं जेके हिननि गुनहगार अखियुनि ॾिठियूं, हिकु हिकु थी ज़हन में ईंदियूं वयूं, दिलि ते तरंदियूं वयूं ऐं यादुनि जा नक्श उभरंदा विया। ऐं इन्हनि जुमलनि खां पोइ ई स्टार्टिंग वारो उन जेके हिकिड़े पेज में ॻाल्हियूं आहिनि, इन खां पोइ ईअं सम्झो त हुनजे यादुनि जा ताका खुली था पवनि। हिकिड़ी नॉस्टैल्जिया में हलियो थो वञे, पंहिंजे बचपन में लाड़काणो, पोइ सिंध, पोइ सभु शयूं इहे जेके आहिनि। मां चवां थो त नवाज़ अली नियाज़ जाफ़री साहिब जो कमु ऐं हुनजी जेका शाइरी आहे उहा यकीनी तौर ते तमामु वॾे क़द्र जे क़ाबिल आहे, पर नियाज़ जाफ़री साहिबु हिकु शख़्स तौरु ऐं हिकु शाइर तौरु केतिरो अहम हुयो, उन जो अंदाज़ो तव्हां इन मां लॻाए सघो था त नबी बख़्श बलोच जे हिकिड़े जुमिले हिकिड़े वॾे तारीख़दान खे अहिड़ो किताबु लिखायो। तव्हांजो